हेलो गाइस, अॼु असां पढ़ंदासीं मॉडल वर्ब्स या एक्सिलरी वर्ब्स। मॉडल वर्ब्स खे पढ़ण जे लाइ दोस्तों उहे कहिड़ा आहिनि, पहिरीं उनखे असां ॾिसंदासीं। कैन, कुड, शुड, मे, माइट, मस्ट, वुड, गेट, आउट, टू, डेड, नीड। इहे असांजा मॉडल वर्ब आहिनि। मॉडल वर्ब्स मूड मां निकितल आहिनि ऐं उहे जीअं हिकु एक्टर हूंदो आहे, जीअं एक्टिंग करे पंहिंजी हर अदाकारी करे सघे थो। हुनखे जेकॾहिं हारी जो रोल ॾिजे त हारी थी वेंदो, जॾहिं डॉक्टर जो रोल ॾिजे त डॉक्टर थी वेंदो। ईअं असांजा जेके मॉडल वर्ब्स आहिनि उहे पंहिंजी अदाकारी करे जिते फिट करनि उते फिट थी सघनि था। मॉडल वर्ब्स कहिड़ी कैटेगरी में यूज़ थियनि था? जिते परमिशन ॾियणी हुजे उते यूज़ थींदा, जिते पावर ॾेखारिणो हुजे उते मॉडल वर्ब्स जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जिते एडवाइस ॾियणी हुजे उते मॉडल वर्ब जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जिते रिस्पॉन्सिबिलिटी जो इस्तेमालु थिए थो उते हिनखे इस्तेमालु कयो वेंदो आहे, जिते एबिलिटी क़ाबिलियत जेका ॾेखारे थो उते हिनखे इस्तेमालु कयो वेंदो आहे, या विश तौरु हिनखे इस्तेमालु कयो वेंदो आहे। मॉडल जेके वर्ब आहिनि उहे तमामु बहितरीनु इंग्लिश ॻाल्हाइण जे लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि दोस्तों। हिनखे बहितर नमूने जेकॾहिं तव्हां पंहिंजे वोकेबुलरी तौरु इस्तेमालु करियो था त तमामु सुठे नमूने अंग्रेज़ी ॻाल्हाए सघो था ऐं सम्झी सघो था ऐं पढ़ी सघो था। मॉडल वर्ब खे पढ़ण जे लाइ दोस्तों तव्हां आख़िर ताईं मूंसां गॾु रहिजो त जीअं तव्हांखे बहितर नमूने मॉडल वर्ब्स खे पढ़ाए सघां ऐं सम्झाए सघां। दोस्तों जेकॾहिं तव्हां न्यू आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा, चैनल खे शेयर कंदा, लाइक कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस कंदा जीअं तव्हांखे मज़ीद वीडियो ॾींदा रहूं। कैन हिकु मॉडल वर्ब आहे, हिते मॉडलिंग जो कमु करे थो। कैन खे इस्तेमालु करे असां पंहिंजी अंग्रेज़ी बहितर करे सघूं था। आई कैन कैरी दिस बैग, आउं ही बैग खणी सघंदसि। हिते तव्हां तस्वीर में नंढड़े ॿारनि खे ॾिसंदा त जेके उहे क़ाबिल थी विया आहिनि बैग खणण जे, उहो ताक़त जो इस्तेमालु करे, पावर जो इस्तेमालु करे उहे बैग खणी वञी सघनि था। त हिते मॉडल जो रोल अदा करे थो मॉडल वर्ब्स आहे कैन, ऐं उहे जेके पंहिंजो कमु करे थो ऐं बहितर जीअं अंग्रेज़ी ॻाल्हाइण लाइ असां इनखे कैन खे इस्तेमालु करे मज़ीद बहितरी अंग्रेज़ी खे सघूं था। तव्हां बैग में तस्वीर में ॾिसी रहिया आहियो त ॿार जेको पंहिंजे ताक़त जो इस्तेमालु करे बैग खणी रहिया आहिनि। कैन खे असां अॻिते पढ़ंदासीं। कैन खे बहितर नमूने सम्झण जे लाइ असां उन जो इस्तेमालु कंदासीं। आई कैन डिसमिस यू, आउं तोखे मौक़ुफ़ करे सघां थो। हिते कैन जो जेको इस्तेमालु थियो आहे उहो पावर जो इस्तेमालु थियो आहे। उहो पावर ॾेखारे थो ऐं तस्वीर में बि तव्हां ॾिसी रहिया आहियो त हू हुनखे मौक़ुफ़ करे यानी नौकिरी मां ख़ारिज करण जो ॿुधाए रहियो आहे त आउं तोखे पावर जो इस्तेमालु करे नौकिरी में कढे सघां थो। मॉडल वर्ब आहे। मॉडल वर्ब जिते जेके जुमिले में फिट कंदासीं उनजो उहो रोल अदा कंदो। जीअं हिकिड़ो एक्ट्रेस कमु कंदो आहे तीअं असांजा मॉडल जेके वर्ब्स आहिनि उहे एक्टर जे तौरु कमु कनि था त जिते उनखे फिट कबो उते उहे फिट थींदा ऐं उन हिसाब सां मीनिंग निकिरी ईंदी। त हिते असां कैन खे पावर तौरु इस्तेमालु करे रहिया आहियूं त कैन खे बहितर नमूने इस्तेमालु करे वधीक जुमिला ठाहे सघूं था। दोस्तों अचो अॻिते पढ़ो। हिते कैन यूज़ थिए थो इजाज़त तौरु, परमिशन तौरु। यू कैन गो नाउ, तूं हाणे वञी सघी थो, माना परमिशन ॾिए थो हुनखे त हाणे तूं वञी सघी थो। हिते कैन जेको यूज़ थियो आहे परमिशन तौरु यूज़ थिए थो त असां कंहिंखे परमिशन ॾेई रहिया आहियूं त तूं हाणे वञी सघी थो। यू कैन गो नाउ। दोस्तों हिते जेको कैन जेको मॉडलिंग जो रोल अदा करे थो, हिते इजाज़त लाइ उनखे इजाज़त तौरु असां इस्तेमालु करे रहिया आहियूं। त तव्हां पंहिंजी अंग्रेज़ी बहितर करण लाइ तव्हां कैन खे इजाज़त तौरु कीअं इस्तेमालु कंदा इनखे बहितर नमूने सम्झी पंहिंजे जुमिलनि में इस्तेमालु करे सघो था त कैन पंहिंजा जेके मुख़्तलिफ़ मॉडल आहिनि उहो कीअं अदा करे रहियो आहे ऐं कीअं बहितर नमूने
उहो असां पढ़ी रहिया आहियूं। असां पढ़ी रहिया आहियूं मॉडल वर्ब्स। केन हिकु मॉडल वर्ब्स आहे जेको मॉडलिंग करे थो। हिते क़ाबिलियत ॾेखारे थो, जेका एबिलिटी आहे उनजी उहा शो करे थो। क़ाबिलियत शो करे थो ऐं क़ाबिलियत खे ॾेखारींदे केन खे असां जुमिले में इस्तेमालु कयूं था। आई कैन स्पीक इंग्लिश। आउं अंग्रेज़ी ॻाल्हाए सघां थो। केन खे असां मॉडलिंग तौरु जिते बि जुमिले में इस्तेमालु कंदासीं उन जुमिले मुताबिक़ उन जी मीनिंग कढे करे मॉडलिंग तौरु यूज़ कयो वेंदो आहे त जीअं असां बहितर अंग्रेज़ी ॻाल्हाए सघूं। इन खे पढ़ण लाइ दोस्तों असां हाणे वरी अॻिते पढ़ंदासीं केन खे। मथे मिसाल में ज़ाहिर थियो त केन चइनि हालतुनि में कमु अचे थो: क़ाबिलियत, ताक़त, इजाज़त ऐं इख्तियार। केन पंहिंजे सर अकेले कमु न ईंदो आहे पर फ़क़्ति टेंस ठाहिण में कमु अचे। केन जेको आहे एबिलिटी, पावर ऐं परमिशन शो करे थो।